अस्सलाम वालेकुम दोस्तों, GSN जे लतीफ जी धरती सिंध। प्यारा दोस्तों, आऊं आहियां नवाज़ बुरड़ो जी। प्यारा दोस्तों, कुछ ॾींहं पहिरियां टिकटॉक ते मुंहिंजा 10 मिलियन लाइक कंप्लीट थिया हुया। उन ख़ुशी में मां हिकिड़ो नंढड़ो प्रोग्राम रखियो हुयो पंहिंजे ई ॻोठ में। सो काफ़ी दोस्तनि भरपूर शिरकत कई ऐं कुझु दोस्त न पहुची सघिया। जेके दोस्त न पहुची सघिया हा, कुझु उहे दोस्त कुझु वरी ॿियनि मिलजी करे हिकिड़ो प्रोग्राम रखियो। चयूं त बाबा प्रोग्राम वरी सेलिब्रेशन कंदासीं, छो जो कुझु दोस्त उन में शामिल न हुया। मूं चयो बिल्कुलु सर कंदासीं, छो जो ही ख़ुशी जो मौक़ो आहे ऐं ख़ुशी गॾिजी मल्हाईंदासीं। वरी केक घुरायो वियो ऐं वरी तमामु हिकिड़ो प्रोग्राम नओं सेटअप कयो वियो। उन में तमामु जिगरी यारनि खे गॾु कयोसीं ऐं वरी लंगर जो इंतज़ाम बि हुयो। लंगर बि सभिनी दोस्तनि गॾिजी कयो। ॾाढो मज़ो आयो। केक कटियोसीं, हिक ॿिए खे केक खारायासीं, वॾो इंजॉय कयो। तमामु दोस्तनि मज़ो वॾो आयो। जॾहिं के शाइर चयो आहे त ज़िंदगी में कुझु अहिड़ा दोस्त बि ज़रूरी आहिनि सुहिणा साईं, छो जो ॾुखे वक़्त में जिथे कोई नथो अची सघे उते दोस्त पहुचे थो। छो जो ज़िंदगी में दोस्त न, दोस्तनि में ज़िंदगी हुजणु घुरिजे।